अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं वेरनि जी वस्ती सोप सीरियल जी नई अपडेट नई कहाणी हाणे अॻिते जेका कहाणी थियण वारी आहे। अॼु जी हिन वीडियो में आउं तव्हांखे हिन जी पूरी अपडेट हिन नंढड़ी वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि। हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। उम्मीद करियां थो त मुझे हिन चैनल सिंधी साज़ टीवी के ज़रूर सब्सक्राइब कंदा। ही चैनल तव्हांखे हर नई अपडेट बर वक्त ॾींदो रहंदो। पोइ बिना टाइम ज़ाया करे हलूं था पंहिंजे वीडियो जे तरफ़। दोस्तों, किस्त 90 जी शुरुआत एक अणॾिठल ख़ामोशी सां थींदी। मरियम जे चेहरे ते ॻणती हूंदी ऐं संदसि दिलि मां आसिफ लाइ एतमाद ख़तमु थींदो पियो वञे। हू अंदर ई अंदर टुटंदी वेंदी, पर ॿाहिरियां पाण खे मज़बूत ॾेखारण जी कोशिश कंदी। आसिफ सम्झंदो त हू नाराज़ आहे, पर खेसि ख़बर न हूंदी त मरियम हाणे खेसि दिलि सां क़बूल न पई करे। ओचितो हिकु पुराणो माण्हू वापसि ईंदो, जेको कुझु अहिड़ा राज़ ज़ाहिर कंदो जेकी सॼी कहाणी खे हाणे छॾींदा। आसिफ ख़ामोशी बीही रहंदो ऐं मरियम जे अखियुनि मां ज़ाहिर थींदी त हू हाणे दिलि सां फ़ैसिलो करे चुकी आहे। संदसि माउ खेसि रोकण जी कोशिश कंदी, पर हू चवे थी इहा मूंसां ॿीहर न थी सघे। किस्त जी पछाड़ी में राति जी ऊंदहि में हिकु दर खुली वेंदो। जेको शख़्स अंदरि ईंदो उहो न सिर्फ़ु सभिनी खे हैरान करे छॾींदो, पर सभिनी जे दिलनि में नओं डपु बि विझी छॾींदो। किस्त ओचितो इते ख़तमु थींदो जिते नाज़र सिर्फ़ु एतिरो चई सघंदा, हाणे असल कहाणी शुरू पई थिए। अॼु जे ॾींहुं बसि एतिरो ई। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।